ही वा रूहा मु सेवण परणाए ॾिनी ही पंहिंजे मासात खे फैज़ मोहम्मद सोडर खे टियों ॾींहुं उनजे ॾेर मुंहिंजी धीउ रूहा जे ॾेर रुस्तम फोन कई त तुंहिंजी धीउ ज़हर खाधो आहे, असांखे 3 लख ॾेई पंहिंजी खणी वञ। उन काल कटी त वरी मथां उनजे घर वारे मुड़ुस रूहा जे फोन कई फैज़ मोहम्मद त असांखे पैसा ॾेई पंहिंजी धीउ खणी वञ, तुंहिंजी धीउ ज़हर खाधो आहे। असां हितां ज़ाल मुड़ुस माउ पीउ ॿई भॻासीं, उते वियासीं। जीअं वियासीं घर में टपी पातासीं त छोकिरी जूं निणानूं इस्लाम अदिला ऐं छोकिरी मुंहिंजी धीउ रूहा जी ॾेराणी अशरफ ऐं उन्हनि जी माउ जेका ससु आहे मुंहिंजी धीउ जी नसीबा असां ते तशदुद करे ज़ाल मुड़ुसनि खे चंबा हणी धिका ॾेई ऐं दर खां ॿाहिरि कढी छॾियऊं। चऊं असां वटि तव्हांजी छोकिरी कोन्हे का, तव्हां पंहिंजी पाण अगवा करे विया। असांखे फोन आई त छोकिरी हीअं तव्हांजी खणी वञे। इन खां बाद में मां अस्पताल वियमि, उते पंहिंजी धीउ ॻोल्हियमि। उतां न लधी मां डायरेक्ट थाणे ते वियमि। थाणे ते एसएच साहब मुंहिंजी सॼी ॻाल्हि ॿुधी मूंखे चयो हिननि खे घुराए। हिननि खां पुछा गुछा कई वई। एसएच साहब चयो वॾे मुंशी खे त एफआईआर कट, पोइ न कटियऊं। हुननि अलाए पैसा भरिया, कुझु बि कयो। पोइ मूंखे एसएच साहब चयो त असांखे हिकिड़े ॾींहं जी मोहलत ॾे, सुभाणे 12 बजे ताईं तोखे पंहिंजी धीउ मां हर हाल में वठी ॾींदुसि। उते मां प्रेस क्लब वञा पई, मूंखे एसएच साहब झलियो त बा तुंहिंजी धीउ काॾे कंदा। हुननि जो नंग आहे, 3 बच्चनि जी माउ आहे। उन सां न हुनजो ॿार हो घर में, न उहो पाण ई, न हुनजो मुड़ुस हो। हाणे असां हिते पहुता आहियूं। मां एसएच साहब ॾे फोन कयमि, दादा तूं चयो त 12 बजे तोखे मां पंहिंजी धीउ सां मिलण ईंदुमि, भला चयो मुंहिंजे मासात खे त कुझु कोशिशि करे। मूंखे छोकिरी रुगो ॾस न, मां वठी बि नथी अचां त कहिड़े हाल में आहे। त एसएच साहब चयो त न, हिननि तव्हां ते केस कयो आहे, बसि हिननि जी छोकिरी अगवा थी वई आहे। हाणे तुंहिंजो मुतालबो छा आहे? मुंहिंजो मुतालबो आहे त असांखे पंहिंजी छोकिरी ॾस न। मुंहिंजो सेवण केस थियल आहे 3 ॾियाकू। मां उते ई रही पई हुअसि। हिकिड़ी राति मां ॿी राति पंहिंजे घर हली आयसि। एसएच साहब मूंखे चयो तूं घर वञ, तोखे छोकिरी 12 बजे मिलण ईंदासीं। पोइ छोकिरी मिली न, मूंखे छोकिरी अञा ताईं नथा ॾसनि। मां भाई पीउ बिरादरी सॼी मोकिली आहे। मुंहिंजी छोकिरी मारे छॾी आहे रुस्तम ऐं फैज़ मोहम्मद। मूंखे ख़बर न आहे उन्हनि वटां जन फोन अदा मां अस्पताल थाणनि जा चकर कटे कटे नेठि अॼु वरी उल्टो ड्रामो असांजे कंध में विधो अथनि। पंहिंजी छोकिरी पाण हथ सां लिकाए ऐं असांजे फिल्म कंध में विधो अथनि त इहे असांजी छोकिरी अगवा करे विया आहिनि। मूंखे पूरी पक आहे त मुंहिंजी छोकिरी मारे छॾी अथनि। मूंखे न ॾस नथा, न मिलाए नथा, न कंहिं चङे मथे बिरादरी जी ॻाल्हि था ॿुधनि। मुंहिंजी छोकिरी हिननि मारे छॾी आहे जेका आहे। मूंखे ॾसनि ई नथा, उल्टा फिल्म असांजे कंध में था विझनि पिया। रुस्तम जो मुंहिंजी धीउ जो ॾेर ऐं उनजो मुड़ुस फैज़ मोहम्मद।